नाज़नावाज़ न्यूज़ में भली कार ऐं संझा सैयद हलदा स्टेट 9 तरह। दहशतगर्दी खिलाफ जंग में सब खां वधीक तबाही खैबर पख्तूनख्वा में थी। सिंध जी बाराड़ी, ॾखण पंजाब ऐं बलोचिस्तान जा इलाइक़ा पुठिते पइजी विया आहिनि। पुठिते पयल इलाइक़नि खे मथे आणण खां सवाइ तरक़ी नथी करे सघिजे। स्कर्दू एयरपोर्ट सां जेका तब्दीली ईंदी उन बाबति केरु सोचे बि नथो सघे। असांजी कोशिश आहे त मुल्क मां गुर्बत जो ख़ात्मो आंदो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो स्कर्दू में अवामी मेड़ाके खे ख़िताब। सुप्रीम कोर्ट 16,000 खां वधीक मुलाज़मनि खे बरतरफ़ करण वारो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सुप्रीम कोर्ट में 16,000 मुलाज़मनि जी बरतरफ़ी बाबति केस जी ॿुधणी। अदालत पारां हुकूमत जी तजवीज़ुनि ते फ़ैसिलो ॾियण खां इनकार। पेशावर जे APS साने खे 7 साल मुकमल। शहीद स्कूली शागिर्दनि जो ॾुख अञा बि क़ौम लाइ ताज़ो बणियल। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तक़रीबूं करे शहीद शागिर्दनि खे भेटा पेश कई पई वञे। शागिर्दनि जा वारिस पंहिंजनि प्यारनि खे यादि करे लुढ़क ॻाइण लॻा। मासूम रूहनि खे इंसाफ़ न मिली सघियो। आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि जूं क़ुर्बानी ज़ाया न वेंदियूं। यकीन ॾियारियां थो त दुश्मन क़ौम जे हौसलनि खे कॾहिं बि कमज़ोर करे नथो सघे। समूरी क़ौम फ़िरक़ेवारियत, मज़हबी ऐं नस्ली तासुब पखेड़ंदड़नि ख़िलाफ़ मुतहद आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो APS साने ते पैगाम। चवे थो उस्तादनि शागिर्दनि जी हिफ़ाज़त लाइ सीनो ताड़े दुश्मन आॾो बीह रहिया। दहशतगर्दनि जो कंहिं बि मज़हब या क़ौम सां तालुक़ नाहे हूंदो। दहशतगर्दनि जे पुठियां बुज़दिलाणी सोच हूंदी आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त APS साने में मुलविस जवाबदारनि खे कटहरे में आंदो वञे। पार्टी ऐं ख़ानदाननि दहशतगर्दी जो शिकार रहिया आहिनि। दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कंदो रहंदसि।